कुचल जी तमन्ना हूंदी ही कदे त अबू बकर सिद्दीक़ खां नंबर अग में खड़ा लेकिन खां पहिरों नंबर मां जा पर अबू बकर सिद्दीक़ खे भी महबूब हुकुम ॾिनो फारूक आज़म ओस्मान खे महबूब ऐलान कयो केरा बा मुस्तफा जे मुजाहिदन जे लाइ इमदाद करे माल खपे घोड़ा खपन ऊंट खपन सामान खपे राशन खपे हज़रत ओस्मान गनी 10,000 मुजाहिदन जो माल खणी आयो सुभान अल्लाह 10,000 मुजाहिदन जो माल हदीस मुबारक में मुझे महबूब मुस्तफा जे हक में हज़रत ओस्मान जा सिक्का मुझा महबूब फरमाया था ए ओस्मान अज जेको तू अल्लाह जी राह में खर्च कयो इहो ई तुझे ला काफी आ अल्लाह ताला तोखा पुछाड़ो माफ करे सुभान अल्लाह क़ुरान मजा अज ती गाला सुनो उमर फारूक चवे तो मुझी दिल चयो अज मां कोई खटे भी न हज़रत अबू बकर सिद्दीक़ भजदो बियो सुनो उमर फारूक छा कई पांजी मिल्कियत जो अध हिस्सो सुभान अल्लाह नथा गालायो होगी मिल्कियत जो अध हिस्सो खणी आयो अल्लाह अल्लाह मुझे महबूब मुस्तफा जी दरबार में मिल्कियत जो अध हिस्सो ढेर थी ये है शबानो ढेर लगी हो मिल्कियत भी फारूक आजम के खणी अल्लाह अकबर मिल्कियत जो अध हिस्सो हज़रत उमर फारूक खणी आयो अजी महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में अजी ढेर है हज़रत उमर चवे तो मां अजी कोई खटे भी न हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे घर में एतिरो माल ही कोने जेतिरी मुंहिंजी अध मिल्कियत इहो अबू बकर जे ज़ाहिरी माल खां मुंहिंजो 20-30 गुना वधीक चवे तो अबू बकर सिद्दीक़ भी आयो हिकड़ी गंढड़ी खणी आयो हाय हाय सुभान अल्लाह सही वाह हाय नथा ॻाल्हायो फ़कीरा छा खणी आयो हिकड़ी थरी बस आखिरी ॻाल्हि दुआ ख़ैर मां अॻिते हलंदुमि उन्हां सम्झायां त आले रसूल का मोहब्बत हिकड़ी गंढड़ी हाजी हिकड़ी गंढड़ी सुनो अबू बकर सिद्दीक़ खणी आयो मुझे महबूब मुस्तफा जी दरबार में रखी मुझे महबूब मुस्तफा ये न पूछो उमर छा खणी आयो छा न खणी आयो मुझे महबूब ये न फरमायो हिकड़ी मिसाल समझाया मां मदरसे जो ऐलान कयम अल्लाह ताला गंज देन हितां जे फकीरन कह जो सही मां लाख रुपयो दीनम कह जो 50,000 दीनम कह जो मेह दीनम यार समझो फकीरा मां जो बाबा दीन जी खातिर मस्जिद जे ला केर तावन कंदो अल्लाह ताला उनन जो कुर्बानी कबूल करे हर के पंहिंजी ताकत हर पर जे कदे मां सैफल फकीर खां पुछा ओ सैफल फकीर बाबा लाख रुपयो ॾिनई ॿुधाए त सही पोइते केतिरो माल छॾे आयो सैफल चवंदो वरी पीर ॾे न वेंदो छो फकीर जी मुंहिंजो पोयों माल बि ताड़ो थिए पोइते बि पुछे तो छा छॾे आयो मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान तां कुर्बान वञा फकीर मुंहिंजो त कम इहो सैफल लाख रुपयो ॾिनो हाजी 2 लाख रुपया ॾिना के 5 लाख रुपया ॾिना मां उनखे दुआ ॾींदुमि बाबा अल्लाह जी तौफ़ीक़ ॾिनई वरी जेकॾहिं माल मिले त वरी बि मदरसे में ताउन कजा मस्जिद में ताउन कजा मां पोइते जी ॻाल्हि न पुछंदोमांसि इन जे करे पोइते जी ॻाल्हि पुछंदोमांसि भॼी वेंदो पर मुंहिंजे महबूब मुस्तफा बि पुछो सुभान अल्लाह बाबा असूल ये हुयो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु अध मिल्कियत खणी आयो मुझे महबूब फरमा ओ उमर वरी भी काई जंग थे ते माल खणी अचा ओ ओस्मान वरी कोई दीन जे खातिर कुछ माल खणी अचा ना मुझे महबूब मुस्तफा सवाल छा पुछो हेदे तवज्जो कयो मुझा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछल ता पेरा उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु का छा था पुछन ए उमर या उमर मा अब के तुले अहलिक ए उमर पाजे अहल के ला छा छड़े आए पाजे बच्चन के ला छा छड़े आए उमर फारूक के तो सवाली महबूब एड़ो पूछो मां समझी वरी कोई अबू बकर खटी सुभान अल्लाह याद मुझे न समझो वजीरा उमर फारूक के तो उते ही मुझे दिल में धक लगी हो तो जो मुझे महबूब मुस्तफा सवाली मुखा एड़ो पूछो ए उमर बच्चन के ला छा छड़े आए घर वाले के ला छा छड़े आए मैं मुस्तफा के ला छा खड़ी आयो हज़रत उमर फारूक अर्ज करे तो या रसूल अल्लाह अद मिल्कियत जो तुझे ला खड़ी आम अद बच्चन के ला खड़ी आम मुझे महबूब मुस्तफा हज़रत उमर फारूक का पूछी अरे अबू बकर सिद्दीक़ का पूछे तो महबूब फरमाया तो या अबा बकर ए अबू बकर मां अब के तुल अहल का ए अबू बकर बाजी अहल के ला छा छड़े आए अरे अबू बकर सिद्दीक़ छा तो करे ए मुझा महबूब मुस्तफा अब के अल्लाह व रसूलहू ए मुझा महबूब के गले घर में पूछे तो छा छड़े आयो आका जो कुछ न छड़ो एक अल्लाह जो रसूल छड़े में खुदा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह सुभान अल्लाह छड़ो
थी रही मुझे महबूब मुस्तफा जे वफादार छा कयो चाहे गंढड़ी हेतरी हुजे खुदा जी इज्जत जो कसम जॾहिं महबूब मुस्तफा ऐलान कयो सुनो अबू बकर सिद्दीक घर मां सब कुछ त खणी आयो हो पंहिंजी कान पंहिंजा कपड़ा भी लाहे खणी आयो टोपी बच्चन जो चादरू बच्चन जो घर सजो खणी आयो हत्ता के दीवार में हथ हणे पियो त काथे सुई त कोन्हे बीबी साहिबा पुछे थी अबू बकर छा था ॻोल्हियो कि बीबी ॾिसां तो काथे भित में सुई तक मिल नाहे छो जो औरतन जी फितरत हूंदी आहे टोपो ॾींदियूं त सुई भित में लिकाईंदियूं अॼु मुस्तफा फरमाए थो केरु मुजाहिदनि जे लाइ क़ुर्बानी ॾींदो केरु मुस्तफा जे मथां क़ुर्बानी ॾींदो बीबी ॿियो कुझु न कोन्हे